इमरान खान साहब चवंदो आहे त मां जेलनि खां नथो डिॼां, पर गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी पुलिस अचे थी, इमरान खान साहब गिरफ़्तारी नथो ॾिए। ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी थियल आहिनि। अदालत में चैलेंज कयो वियो, अदालतुनि उन्हनि गिरफ़्तारी जे वारंट्स खे बरक़रार रखियो आहे, पर गिरफ़्तारी अमल में नथी अचे ऐं इमरान खान साहब अदालत जे आॾो बि पेश न पियो थिए। ऐं उन जा जेके वकील आहिनि उहे उते ॿुधाइनि पिया त हू सेहतमंद नाहे, सेहतियाब नाहे। ॿिए पासे हुन गुज़िरियल ॾींहुं रैली में बि शिरकत कई, रैली जी अॻुवाणी बि कई। ऐं अॼु बि सूरत हाल जेका आहे उहा का बहितर न रही। लाहौर में ज़मा पाक में पुलिस सां कारकुननि चकरियूं कयूं ऐं उन चकरियुनि जे दौरान वाटर कैनन ऐं गुड़ाणींदड़ गैस जो इस्तेमालु बि कयो वियो, जॾहिं त पुलिस ते बि कारकुननि पथराव कयो आहे। शाह मोहम्मद कुरैशी साहब मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई, हुनजो चवणु आहे त असांखे ॿुधायो त चाहियो छा था ऐं असां गिरफ़्तारी ॾियण जे लाइ तयारु आहियूं। इहो हिकिड़ो सुवालु आहे जेको शाह मोहम्मद कुरैशी साहब उथारियो आहे ऐं इन जो बुनियादु या मंतक़ छा आहे उहो त शाह मोहम्मद कुरैशी साहब ई बहितर नमूने सां ॿुधाए सघे थो। इमरान खान साहब वीडियो बयान बि जारी कयो आहे ऐं ॿुधाए पियो वञे त ज़मा पाक में इमरान खान साहब मौजूदु नाहे। कुझु ॾींहं पहिरियां बि ईअं थियो हो, शिबली फराज़ ॿाहिरि अची चयो हो त इमरान खान साहब मौजूदु नाहे ऐं वरी कुझु देरि खां पोइ इमरान खान साहब प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, वीडियो लिंक ते कारकुन खे ख़िताब बि कयो। सूरत हाल जेका आहे उहा इहा आहे ऐं चकरियूं थियूं आहिनि। ज़मा पाक वारो इलाइक़ो जेको आहे उहो जंग जो मैदान बणियलु आहे। रेंजर्स खे बि तलब कयो वियो आहे। गिरफ़्तारी थींदी न थींदी इहो बि पंहिंजे जॻह ते सवालु आहे।